फ़क़ीर दिलबार नकरच हिंगोरनो वडफ मंडी वडन वापारन जी ॾाढा मुर्सी ऐं सियासी आशीर्वाद ऐं इंतज़ामिया जी इजाज़त सां खिपरो मीरपुर ख़ासि रोड जी हिंगोरनो मेन स्टॉप ते वडफ जी मंडी लगाए ख़रीदारी 5 खां 6 कलाकनि ताईं खिपरो मीरपुर ख़ासि रोड बंदि। ट्रैफिक मुअतल। वडफ जो अघु 8,500 खां 9,500 रुपया फ़ी मण ख़रीदारी। फ़ी मण ते 2 खां 3 किलो कटौती। घटि अघु सबबि नंढा आबादगारनि जा मथे ते हथ। जॾहिं त हिंगोरनो जो मेन रोड ते वडफ जी मंडी लगाए ख़रीदारी सबबि खिपरो मीरपुर ख़ासि रोड मुसलसल सुबुह 6:30 बजे खां 2 पहरनि जो 1 वॻे ताईं बंदि रहियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक केतिरा ई कलाक मुअतल रही ऐं मुसाफ़िरनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो। वाज़िह रहे त गुज़िरियल 2 महीननि खां वठी हर जुमे ते हिंगोरनो में लॻंदड़ वडफ जी मंडी वॾनि वापारनि ऐं पेडी मालिकनि पारां ॾाढो मुर्सी सियासी आशीर्वाद ऐं इंतज़ामिया जी इजाज़त सबबि खिपरो मीरपुर ख़ासि मेन रोड ते केतिरा ई कलाक बंदि रहंदो आहे, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे वॾी परेशानी खे मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। केतिरनि ई कलाकनि ताईं ट्रैफ़िक मुअतल रहंदी आहे, पर हिन मसइले खे केर बि संजीदगीअ सां ॾिसण वारो न आहे। वापारियुनि पारां हर जुमे ते लॻंदड़ वडफ जी मंडी में 20 खां 25 करोड़ रुपयनि जी ख़रीदारी कई वेंदी आहे। वडफ जी ख़रीदारीअ लाइ वापारनि ॿियनि शहरनि मां बि हिंगोरनो में ईंदा आहिनि, जंहिंमें कराची, हैदराबाद, बदीन, सखर, मीरपुर ख़ासि, सांगड़ ऐं ॿिया शहर शामिल आहिनि। जॾहिं त हितां जे शहरनि ऐं समाजी शख़्सियतुनि इमाम बख़्श, लाल मोहम्मद, साजन भील, हरीश कुमार ऐं ॿियनि सिंध सरकार खां मुतालबो कयो त वडफ जी मंडी शहर खां ॿाहिरि लॻाई वञे त जीअं आवाम खे तकलीफ़ जो मुंहुं न ॾिसणो पवे।